जी तब्दीली सरकार तरफ़ां हिकु भेरो ॿीहर पेट्रोल जी क़ीमतनि में ॾाढे तोड़ इज़ाफ़ो करण खां पोइ जेको हितां जा जेके रहवासी आहिनि, जेको पोरियत तबिको आहे, हुननि जे परेशानियुनि में पूर्ण इज़ाफ़ो थी वियो आहे। अचो त हितां जा जेके रहवासी आहिनि इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुकूमत जे फ़ैसिले खे हू कीअं था ॾिसनि। पहिरीं सवाल वज़ीर आज़म साहब खां असांजो इहो ई आहे त तव्हां जेकॾहिं हर हफ़्ते अवाम ते पेट्रोल जो बम किरायो था त तव्हां हुननि लाइ कहिड़ी सब्सिडी जो ऐलान कयो था। मुंहिंजे हिसाब सां अॼु ताईं प्राइम मिनिस्टर साहब कंहिं बि शइ में सब्सिडी नाहे ॾिनी। बाक़ाइदा जेके ग्रोसरीज़ जूं जेके शयूं आहिनि उन्हनि जा जेके रेट आहिनि उहे डबल खां ट्रिपल थी विया आहिनि। आम माण्हू जो हिते गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। ख़ासि करे जो पेट्रोल जी हिन तबाही मचाई आहे, ग़रीब माण्हू जो कोन सो पेट्रोल पंहिंजी जॻह ते पर डीज़ल आहे, मेन शइ एग्रीकल्चर लाइ डीज़ल बि चढ़ंदा पिया वञे, पेट्रोल पहिरीं 5 रुपया, हाणे राति वरी 4 रुपया। इन जो को ब्रेक हुजे घटि में घटि महीने जो या 2 महीने जो रेट हुजे त माण्हू ज़हनी तरह तयारु रहे त ग़रीब आम माण्हू पंहिंजो गुज़र सफ़र करे सघे। न हींअर महांगाई चोट ते आहे। हिकिड़ी शइ तव्हां पाण ॾिसो पिया त खंड जो रेट 115 रुपया किलो आहे, डालडा 300 रुपया किलो आहे, अटो 2500 रुपया पूरी करियूं असां 100 रुपया असांजी दिहाड़ी आहे ग़रीब लोकल माण्हू ड्राइवर। हाणे जेको आहे सो असीं ग़रीब माण्हू जेको आहे सो हर शइ महांगाई थींदी वञे, असीं ग़रीब माण्हू जेका आहियूं सो हाणे पेट्रोल भरायूं या छा करियूं। हर रोज़ पेट्रोल जा अघु चढ़नि पिया, हर शइ जा अघु चढ़ी रहिया आहिनि। अटो 2500 रुपया मण हले पियो, खंड 120 रुपया किलो हले पई। महांगाई हरूज थी वई आहे, ग़रीब आवाम परेशान आहे। जी अवां हितां जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो इहो चवणु आहे त तब्दीली सरकार जेको आहे उहो तब्दीली जो नारो हणी असांजी हिते क़िस्मत तब्दील करे छॾी आहे। रोज़ जेको आहे पेट्रोल जी क़ीमतनि में इज़ाफ़ो थियण सां जेके ॿियूं आम वाहपे जी जेके शयूं आहिनि, जेके खाधे पीते में जेके इस्तेमाल में जेके ईंदड़ जेके शयूं आहिनि, हुननि जी क़ीमतनि में पूर्ण इज़ाफ़ो थींदो पियो वञे। हुननि जेको आहे वफ़ाक़ी गवर्नमेंट तोड़े ॿियनि लाॻापियल इख़्तियारनि खां इहो मुतालबो कंदे घुर कई आहे त पेट्रोल जी क़ीमतनि ते ज़ाब्तो आणी ॿियूं जेके आम वाहपे जे जेके शयूं आहिनि उन्हनि जी क़ीमतनि ते पूर्ण ज़ाब्तो आंदो वञे त जीअं हुननि जूं परेशानियूं घटि थी सघनि। कैमरा टीम सां गॾु इजाज़ ख़ान किशकोरी, सिंध टीवी न्यूज़, टाली।